अस्सलाम वालेकुम। चैनल है सवाद ऐं मां आहियां गफ़ूर चांग। हिन चैनल जे थ्रू अव्हांखे खोड़ सारियूं रेसिपीज़ ठाहिणु सेखारियूं आहिनि। अॼु अव्हांखे ख़ूबसूरत आमलेट ठाहिणु सेखारियूं था। हीअ आमलेट अव्हां पहिरियां न ठाहियो हूंदो ऐं न खाधो हूंदो। बसि गुज़ारिश इहा करणी आहे त असांखे सब्सक्राइब कयो, तव्हां असांखे लाइक कयो ऐं तव्हां असांखे शेयर कयो, छाकाणि त असां इलाही सारी महिनत करे रहिया आहियूं तव्हांजे लाइ। हीअ ख़ूबसूरत आमलेट यकीनन अव्हांखे पसंदि ईंदो। हिन जे लाइ असांखे घुरिजे आयल, ऐं आयल असांखे घटि मिक़दार में घुरिजे, एतिरो घणो आयल बि असांखे नथो घुरिजे। ऐं इन खां सवाइ असांखे घुरिजनि 3 अंडा। ही फार्मी अंडा आहिनि ऐं उन्हनि अंडनि खे पाण हिकिड़े थांव में विझंदासीं कंहिं प्याले वग़ैरह में, ऐं उन खां पोइ उन में शामिलु कंदासीं मसाला। मसालनि में सभ खां पहिरियां जेका शइ अचे थी उहा आहे लूणु। ऐं लूणु तव्हां हस्ब ज़ाइक़ा विझी सघो था। उन खां सवाइ असां इन में शामिलु कंदासीं मिर्च। इहे ॾॾर थियल मिर्च आहिनि या कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि, इन्हनि जो ज़ाइक़ो सुठो ईंदो आहे। इन में असां शामिलु कंदासीं जेका ख़ासि शइ आहे उहा आहिनि जीरो ऐं ॿी ही जेका शइ असां उन में शामिलु कयूं था इहे आहिनि धाणा। इहे सभु शयूं असां इन में मिक्स कंदासीं ऐं इन खे ख़ूब मिक्सचर इन जो ठाहींदासीं। इन खे असां फेंटींदासीं ऐं इन खे गॾाईंदासीं जीअं मसाला जेके आहिनि उहे सभु इन में शामिलु थी वञनि ऐं हर जॻह ते मसालो पहुचे। इन खां सवाइ असांखे खपंदा टमाटर। इन्हनि टमाटरनि खे असां सन्हड़िया जेके आहिनि कटिंग कई आहे, ऐं टमाटरनि सां गॾु तव्हां ॾिसो था त हिते सावा मिर्च बि आहिनि। इन खां सवाइ बसर असांखे घुरिजनि था नंढड़ा कटियल, सावा धाणा आहिनि, थूम आहे ऐं शिमला मिर्च ॻाढ़ो असां कयो आहे, छाकाणि त ॻाढ़ो शिमला मिर्च जेको इन में शामिलु थींदो उहो रंग ख़ूबसूरत नज़र ईंदो। पैन में विझंदासीं आयल। तव्हां ॾिठो मूंखे केतिरो बिल्कुलु थोरो आयल, ॼण हिन खे असां ग्रीस कयो आहे। सिर्फ़ु मामूली क़िस्म जो आयल असां इन में विधो आहे ऐं घणो आयल असां न विझंदासीं। उन ई खां पोइ असां इन में शामिलु कंदासीं हीअ मिक्सचर अंडे वारो, जंहिंमें असां मसाला विधा। यादि रखो त असां अञा ताईं बाहि न ॿारी आहे ऐं पूरो सामान जेको इन में आहे उहो इन में शामिलु कंदासीं। उन खां पोइ इन जी असां कंदासीं सेटिंग, छाकाणि त जेकॾहिं बेस सिधो न हूंदो त कंहिं जॻह ते वधीक अंडो हूंदो, कंहिं जॻह ते थोरो अंडो हूंदो। ऐं हाणे उन जे मथां असां सजाईंदासीं उहे टमाटर जेके सन्हा करे असां कटिया आहिनि। उन्हनि में ॿिज बि शामिलु आहे, असां उन ॿिज न कढियो आहे। ऐं हीअ बि ॾाढी ख़ूबसूरती पैदा कंदा आहिनि। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ऐं जेतिरी विथी ते चाहियो ऐं जीअं अव्हांखे ख़ूबसूरत लॻे तव्हां उनखे उअं ई शामिलु करे सघो था। हीअ इन आमलेट जे हुस्न खे तमामु घणो वधाए छॾींदा इन क़िस्म जा टमाटर। मां हिकु दफ़ो ॿीहर बि अव्हांखे यादि ॾियारियां त अञा ताईं असां पंहिंजे इन पॉट खे या हीअ जेको असांजो थांव आहे, फ्राई पैन आहे, इन खे असां अञा ताईं बाहि न ॿारी आहे। ऐं मां हिन में तक़रीबन 7 जेके आहिनि उहे टमाटरनि जा ई टुकड़ा विधा आहिनि, 6-12 आहिनि, हिकिड़ो विच में ॾिसो गुलनि वांगुरु महसूसु थिए थो। ऐं हाणे असां हिन में शामिलु कयूं था सावा मिर्च। सावा मिर्च बि ॾाढा ख़ूबसूरत लॻनि था। साओ रंग हिन ॻाढ़े सामान सां गॾु ॾाढो ख़ूबसूरत लॻे थो। इन खां सवाइ असां हिन में जेके शयूं शामिलु कंदासीं उहे आहिनि असांजा कटियल सन्हा जेके आहिनि बसर, सावा धाणा, ऐं उन में तव्हांखे यादि हूंदो त थूम बि हुई ऐं थूम सां गॾु उन में शिमला मिर्च ॻाढ़े रंग जो बि हुयो। ऐं उहो जॾहिं हीउ पची बीहंदो त इन जो कलर जेको आहे ॾाढो ज़बरदस्तु ईंदो, लुक ॾाढी शानदार ईंदी, ॾाढो ख़ूबसूरत। ऐं हाणे बाहि असां इन खे बाहि ॾिनी आहे ऐं ॾिसो हीअ इन खे बिल्कुलु असां छॾे ॾिनो आहे। बाहि बिल्कुलु हलकड़ी ॾिनी आहे असां। अवां इहो न सोचिजो त का बाहि वॾी हूंदी। ऐं पाण हिन खे ॾेई छॾींदासीं ढक। मूं ही शीशे जो ढकु ॾिनो आहे, छाकाणि त मूंखे हीउ तव्हांखे ॾेखारिणो आहे, पर तव्हां वटि जेको बि ढकु हुजे उहो तव्हां ॾेई छॾियो। ऐं तक़रीबन 6 या 7 मिंटनि खां पोइ तव्हां वरी जेकॾहिं हिन खे ॾिसंदो त हिन में तव्हांखे पचण वारो अमल जेको आहे उहो नज़र ईंदो। ऐं हीअ ॾाढी शानदार रेसिपी आहे। पाण इन जो ढकु लाहे ॾिसूं था त हीअ जेको असांजो ॾाढो ख़ूबसूरत लुक ॾेई रहियो आहे आमलेट। ऐं मूंखे यकीन आहे त ॾाढो सुठो ठहंदो। हिन जा रंग ॾिसो केतिरा ज़बरदस्त आहिनि ऐं हिन में सन्हड़े क़िस्म जा बोड़िया असल में थी रहिया आहिनि जेके ॾेखारिणा आहिनि तव्हांखे। हीअ हेठां पची चुको आहे, काफ़ी हद ताईं हीअ ॾिसो पची रहियो आहे ऐं हीअ ॾाढो शानदार पचंदो। बाहि असांजी बिल्कुलु हलकड़ी रहंदी ऐं हिन खे अञा असां ढकु ॾियूं था, छाकाणि त ढकु ॾियण सां ई मथे ताईं हीउ पचंदो, हेठि बि पचंदो। ऐं हीअ असांजो थांव जॾहिं गरम थींदो मथां ढकु हूंदो त गर्मी फैलिजी वेंदी। ढकु लाइ हिन जी पाण पोज़ीशन खे चेक कयूं था त छा पोज़ीशन आहे। बिल्कुलु हीअ ॾिसो केतिरो ख़ूबसूरत लॻे थो। टमाटर, ॻाढ़ा टमाटर, फिको बैकग्राउंड अंडे जो, ऐं हीअ मथां ॾिसो अञा अंडे जो पाणी पियो आहे। पाण हिन खे थोरो चोरियूं पोरियूं था त जीअं उहो शामिलु थी वञे ऐं बेस सां गॾु पचे। हीअ ॾिसो
बिल्कुलु तरे खे लॻो न आहे ऐं हू पंहिंजे बेस खे छॾे चुको आहे। हिनखे पाण 12 आयल विझूं था, हल्कड़ो बिल्कुलु चमची जी मार्फत आयल मूं तव्हांखे चयो नी तमामु थोरे आयल या मामूली आयल में पचंदो। ॿार हिनखे ही आयल ॾियूं था त जीअं हीउ असांजो सड़े न, मक़सदु इहो आहे त मथां बि जेको आहे कुक थी वञे। ही हाणे ॾिसो हिनखे वरी हिनखे ढक ॾियूं था थोरी देरि जे लाइ, छाकाणि त अञा उन शइ ताईं न पहुतो आहे। कुझु देरि खां पोइ ढक खे पाण लाहियूं था। वाह ज़बरदस्त, हिनजी ॾिसो, हीउ ॾिसो हलाए ॾिसो हिनखे, हीउ बिल्कुलु ॿाहिरां पंहिंजा किनारा बिनारा छॾे चुको आहे। हिन जी थोरी सेटिंग जेकॾहिं करणु चाहियो, हीउ ॾिसो बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं हिन जे मथां जेके शयूं आहिनि शानदार लॻनि थियूं। हिनखे ॿियो पासो पचाइण जे लाइ असांखे हिकिड़ी प्लेट जी ज़रूरत पवंदी ऐं उन प्लेट में असां हिनखे ईअं बिल्कुलु ॾिसो ऊंधो करे लाथोसीं, मथियों पासो हेठि थी वियो ऐं हाणे हीउ ॾिसो हेठियों पासो पचाइण जे लाइ असांखे बिल्कुलु इहा टेक्निक जेका आहे उहा अपनाइणी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो चैनल सवाद, ऐं गुज़ारिश आहे त हीअ आमलेट जी रेसिपी तव्हां ज़रूरु ठाहिजो। तव्हांखे वणे त असांखे ॿुधाइजो। सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करणु कॾहिं बि न विसारिजो, छाकाणि त हीउ सिंधी जो पहिरियों यूट्यूब चैनल आहे। वरी ढकियोसीं त जीअं हीउ पचे, ढक लाहे ॾिसूं था त हिन जी छा सूरत हाल आहे। मूंखे थी ॾाढो ज़बरदस्त लॻे थो। हीउ ॿिए पासे खे पचाइण लाइ हिन में पाण वरी शामिलु कयूं था कुझु आयल, ऐं इन आयल जी ज़रूरत असांखे पवे थी त जीअं हीउ पची वठे। ॿई पासा असांखे पचाइणो आहे ऐं शानदार तरीक़े सां पचाइणो आहे। थोरो घुमाए ॾिसूं, बिल्कुलु ई तरो लॻणो ई न आहे, छाकाणि त हीउ जंहिं अंदाज़ में असां हिनखे पचायो, पहिरियां असां हिनखे बाहि न ॾिनी हुई। हीउ ॾिसो छा त शानदार हिन जी लुक अचे थी। टमाटर कीअं खुली खुली बीठा आहिनि ऐं खिलनि था पिया। हीउ ॾिसो हाणे हिनखे वरी पाण जेको आहे हीउ ॾिसो, हीउ उहो मथियों पासो हुयो जेको असां बाद में पचायो आहे। इन ते हीउ टमाटर, हीउ सावा धाणा मिर्च केॾो ख़ूबसूरत लुक ॾेई रहिया आहिनि। हीउ शानदार आहे, ज़बरदस्त आहे ऐं मूंखे थी ॾाढो वणे थो। जॾहिं तव्हां ठाहींदो त तव्हांखे बि वणंदो। ऐं हाणे डिश आउट कयूं था। हीउ ॾिसो केतिरो शानदार ज़बरदस्त, असांजो वात पाणी थो थिए हिनखे खाइण लाइ। असांजी दिलि जेका आहे उहा बेक़रार आहे ऐं असां हिनखे बिल्कुलु खाईंदासीं बिल्कुलु। हीउ ॾिसो छा त ज़बरदस्त ठहियो आहे। हिन जे मथां केतिरा ज़बरदस्त रंग आहिनि, साओ, ॻाढ़ो, ऐं हिन जे मथां मां केचप हारियां थो। केचप साईं मूंखे सुठो लॻंदो आहे ऐं मां हिन ते हारियां थो थोरो जेको आहे थूम जो ही सॉस आहे, सॉस न आहे, पेस्ट आहे जेको मिलंदो आहे। ऐं हीउ हाणे मुंहिंजे बाग़ीचे में लॻल ॿूटे सां गॾु हिन जो हीउ ख़ूबसूरत लुक, शानदार लुक आहे। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायां त हीउ ॾाढो मज़ेदार, वणंदड़ आहे ऐं तव्हांखे ज़रूरु वणंदो। शकिल बि ज़बरदस्त अथसि ऐं हिन जी प्रेज़ेंटेशन में तव्हां हिनखे कटे बि सघो था। बिल्कुलु हिनखे कटे ऐं तव्हां चइनि हिसनि में विरहायो हिनखे। ऐं हीउ चइनि हिसनि में विरहाइजी चुको। हिन जे मथां ख़ूबसूरत गुल असां रखियो आहे टमाटर जो। त ॾिसंदा रहो सवाद ऐं असांखे शेयर ज़रूरु कजो दोस्तो।